ब्रेकिंग न्यूज़ आहे नौशर फिरोज़ मां अवां सां शेयर कयूं पिया। सेप्को पारां बिजली चोरनि ऐं बिलनि जी अदायगी न कंदड़नि ख़िलाफ़ 3 ॾींहं बि कार्रवाई जारी आहिनि। इंजीनियर एजाज़ ॾेथो ऐं STO नदीम जोखियो जी अॻवानी में टीम जा छापा जारी आहिनि। कॉलेज रोड, पडीदन रोड समेत ॿियनि इलाइक़नि मां 150 खां वधीक कनेक्शन काटा कया विया आहिनि। ॿिनि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। केस दाख़िल कया विया आहिनि। बिजली चोरनि ऐं बिलनि जी अदायगी न कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वेंदा, इंजीनियर जो इहो चवणु आहे। अहम ख़बर मां ॾियूं पिया नौशर फिरोज़ मां, जिते सेप्को पारां बिजली चोरनि ऐं बिलनि जी अदायगी न कंदड़नि ख़िलाफ़ 3 ॾींहं बि कार्रवाई जारी आहे। इंजीनियर एजाज़ ॾेथो ऐं STO नदीम जोखियो जी अॻवानी में टीम जा छापा जारी आहिनि। कॉलेज रोड, पडीदन रोड समेत ॿियनि इलाइक़नि मां 150 खां वधीक कनेक्शन काटा कया विया। 2 ॼणा गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो आहे। बिजली चोरनि ऐं बिलनि जी अदायगी न कंदड़नि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वेंदा, इंजीनियर जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे नौशर फिरोज़ मां। सेप्को पारां बिजली चोरनि ऐं बिलनि जी अदायगी न कंदड़नि ख़िलाफ़ 3 ॾींहं बि कार्रवायूं जारी आहिनि। इंजीनियर एजाज़ ॾेथो ऐं STO नदीम जोखियो जी अॻवानी में टीम जा छापा जारी आहिनि।